अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह वाला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह नवैतु सुन्नतल एतिकाफ। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, जॾहिं बि मस्जिद में दाख़िल थियो यादि अचण ते एतिकाफ जी नियत करे वठो, छो त जेसिताईं मस्जिद में रहंदो एतिकाफ जो सवाब मिलंदो रहंदो। यादि रखो, मस्जिद में खाइण पीअण सुम्हण या सहरी इफ्तारी करण एसि ताईं जो आबे ज़मज़म या दम कयल पाणी पीअण जी बि शरअन इजाज़त नाहे। अलबत्ता जेकॾहिं एतिकाफ़ जी नियत हूंदी त इहे सभु शयूं ज़िमनन जाइज़ थी वेंदियूं। एतिकाफ़ जी नियत बि सिर्फ़ु खाइण पीअण या सुम्हण जे लाइ न हुअणु घुरिजे, बल्कि उनजो मक़सदु अल्लाह ताला जी रिज़ा हुजे। फ़तावा शामी में आहे, जेकॾहिं को मस्जिद में खाइण पीअण या सुम्हणु चाहे त एतिकाफ़ जी नियत करे ऐं कुझु देरि ज़िक्रुल्लाह करे पोइ जो चाहे करे, यानी हाणे चाहे त खाई पी या सुम्ही सघे थो। अॼोके बयान में असां दीनार अय्यार जे इस्लाह जो राज़, पंहिंजे इस्लाह में सभ खां वॾी रुकावट कहिड़ी आहे, नफ़्स जो मुहासिबो छाखे चइबो आहे, अल्लाह वारनि जो मुहासिबा नफ़्स जे मुतालिक़ वाक़ियात, मुहासिबा नफ़्स जो बहितरीन ज़रियो, इन्हनि उनवाननि ते इंशाअल्लाह अज़्ज़ व जल बयान ॿुधंदासीं। सभ खां पहिरियां दुरूद पाक जी फ़ज़ीलत अर्ज़ कयां थो। हुज़ूर अनवर मदीने जे ताजवर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंहिंजो फ़रमाने रूह परवर आहे, क़यामत जे ॾींहुं अल्लाह करीम जे अर्श खां सवाइ को सायो यानी छांव न हूंदी। टे शख़्स अल्लाह करीम जे अर्श जे साए में हूंदा। अर्ज़ कयो वियो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, उहे कहिड़ा माण्हू हूंदा? इरशाद फरमायाऊं, उहो शख़्स जेको मुंहिंजे उम्मती जी परेशानी दूर करे, उहो शख़्स जेको मुंहिंजे उम्मती जी परेशानी दूर करे। ॿियो उहो जेको मुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा करे। ऐं नंबर टियों, मूं ते कसरत सां दुरूद शरीफ पढ़ण वारो। उन पर दुरूद जिनको कसे बेकसां कहें, उन पर सलाम जिनको खबर बेखबर की है। शेर जी वज़ाहत इहा आहे त उन करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते करोड़े दुरूद जेकी बेसहारनि जा सहारा आहिनि, ऐं उन ते लखे सलाम जेके हर बेखबर जी ख़बर रखनि था। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हिकु शख़्स जंहिंखे दीनार अय्यार चयो वेंदो हो, उनजी अमड़ उनखे बुरनि कमनि खां रोकींदी हुई, पर हू बाज़ न ईंदो हो। हिकु ॾींहुं उनजो गुज़र हिकु क़ब्रिस्तान वटां थियो, जिते कई बोसीदा हॾियूं विखिरियल हुयूं। उन अॻिते वधी हिकु हॾी खईं त उहा उनजे हथ में ॻरी वई। उहो ॾिसी सोच में पइजी वियो ऐं पंहिंजो पाण खे चवणु लॻो, तुंहिंजी हलाकत थिए, हिकु ॾींहुं तूं बि इन में शामिल थी वेंदे ऐं तुंहिंजूं हॾियूं बि अहिड़ी तरह ॻरी सड़ी वेंदियूं ऐं जिस्म मिटी में मिली वेंदो। उनजे बावजूदि तूं गुनाहनि में मशगूल आहीं। उन खां पोइ उन तौबा कई ऐं चवणु लॻो, ए मुंहिंजा रब अज़्ज़ व जल, मां पाण खे तुंहिंजी बारगाह में पेश करियां थो, मूं ते रहम कर ऐं मूंखे क़बूल फरमा। पोइ उहो नौजवान फिके चेहरे ऐं ॾुखायल दिलि सां पंहिंजी वालिदा मोहतरमा वटि पहुतो ऐं चवणु लॻो, अम्मा, भॻल ग़ुलाम जॾहिं पकड़िजी पवे त उन सां कहिड़ो सुलूक कयो वेंदो आहे? माउ जवाबु ॾिनसि त उनखे खैरो लिबास सुकल मानी ॾिनी वेंदी आहे, उनजा हथ पेर ॿधा वेंदा आहिनि।
उन अर्ज़ कयो तूं मूंसां उहो ई सुलूक कर जेको भॻल गुलाम सां कयो वेंदो आहे। शायदि जो मुंहिंजी हिन ज़िल्लत खे ॾिसी मुंहिंजो मालिक मूंखे मुआफ़ फरमाए छॾे। संदसि अमर उनजी इहा ख़्वाहिश पूरी कई। जॾहिं राति थी त उहो रोईंदो ऐं आहोज़ारी कंदो हुयो ऐं चवंदो ए दीनार तूं हलाक थी वञी, छा तोखे पंहिंजो पाण ते काबू न आहे? तूं कीअं अल्लाह पाक जे गज़ब खां बचंदे? एसि ताईं जो सुबुह थी वेंदी हुई। हिकु राति उनजी माउ पंहिंजे पुट खे चयो ए पुट पंहिंजे हाल ते रहम कर ऐं एतिरी तकलीफ़ न खण। हुन जवाबु ॾिनो मूंखे इन हाल ते रहण ॾे, थोरी मुशक़त खां पोइ शायदि मूंखे घणो आराम नसीब थी वञे। अम्मा मुंहिंजे नाफ़रमाननि जी हिकु डिघी फ़हिरिस्त अल्लाह पाक जे साम्हूं मौजूदु आहे ऐं मूंखे ख़बर न आहे त मूंखे रहमत वारी जॻह में वञण जो हुकुम थींदो या हलाकत वारी वादी में फिटो कयो वेंदो। मूंखे उन तकलीफ़ जो ख़ौफ़ आहे जंहिंखां पोइ का राहत न मिलंदी। मूंखे अहिड़ी सज़ा जो डपु आहे जंहिंखां पोइ बि मुआफ़ी न मिलंदी। माउ इहो ॿुधी चयो चङो भला कुझु त आराम कर। हुन चयो मां कीअं थो आराम करे सघां? छा अव्हां मुंहिंजी बख़्शिश जी ज़मानत ॾियो थियूं? केरु मुंहिंजी बख़्शिश जी ज़मानत ॾींदो? मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो। ईअं न थिए जो सुभाणे माण्हू जन्नत में वञी रहिया हुजनि ऐं मां जहन्नम जी तरफ़। हिकु भेरे हुनजी अमर उनजे भरिसां लंघी त हुन सीपारे 14 सूरह हिजर जी आयत नंबर 92 ऐं 93 पढ़ी, जंहिंजो तर्जुमो कंज़ुल ईमान में कुझु हिन तरह आहे। पोइ तुंहिंजे रब जो कसम असां ज़रूर उन्हनि समूरनि खां पुछंदासीं जो कुझु उहे कंदा हुआ। ऐं उन ते गौर करणु लॻो। एसि ताईं जो नांग जीअं वटिजणु लॻो, नेठि बेहोश थी वियो। उनजी अमर उनखे पुकारियो पर उनखे को जवाबु न मिलियो। हू चवणु लॻी मुंहिंजे अखियुनि जा ठार हाणे किथे मुलाक़ात थींदी? नौजवान कमज़ोर आवाज़ में जवाबु ॾिनो जेकॾहिं क़यामत ॾींहुं मां अव्हां खे न मिली सघां त जहन्नम जे दारोगे खां पुछा कजां। पोइ हुन रड़ कई ऐं उनजो रूह परवाज़ थी वियो। जो नाराज तू हो गया तो मैं कहीं का ना रहूंगा या रब। मिठा मिठा इस्लामी भाइरो, ॾिठो अव्हां उन शख़्स जंहिंखे दीनार अयार चयो वेंदो हो, पंहिंजी इस्लाह जे लाइ पंहिंजे अमलनि जो मुहासिबो कंदे ऐं पंहिंजे अंजाम ते गौर कंदे पंहिंजे बुरनि कमनि खां कहिड़ी न सची तौबा कई ऐं पंहिंजे नफ़्स खे मुखातिब थी करे पंहिंजे अंजाम जी ख़बर ॾिनी ऐं अहिड़ी ख़बर ॾिनी जो उन ई कैफ़ियत में दुनिया मां लाॾाणो कयो। हिन हिकायत मां असांखे इहो दर्स मिलियो त पंहिंजी इस्लाह जे तरीक़नि मां हिकु तरीक़ो पंहिंजो मुहासिबो करणु ऐं फ़िक्र आख़िरत बि आहे। छो त मुहासिबो ग़लतियुनि जी निशानदेही करे थो ऐं आख़िरत जो ख़ौफ़ दुनिया खां बेरग़बती पैदा करे थो। नफ़्स जो मुहासिबो गुनाहनि खां बचाइण जो बहितरीन ज़रियो आहे, जंहिंजो हुकुम अल्लाह पाक पंहिंजे कलाम पाक में सिपारे 28 सूरह हशर जी आयत नंबर 18 में इरशाद फरमायो आहे, जंहिंजो तर्जुमो कुझु हिन रीत आहे। ए ईमान वारो अल्लाह खां ड्रिजो ऐं जुगाए त हर साह सोचे त सुभाणे जे वास्ते अॻिते हिन छा मोकिलियो ऐं अल्लाह खां ड्रिजो, बेशक अल्लाह खे तव्हांजे कमनि जी ख़बर आहे। हिन आयत जी तफ़सीर में बयानु कयो वियो आहे त पंहिंजो मुहासिबो करे वठो, उन खां पहिरियों जो तव्हांजो मुहासिबो कयो वञे ऐं गौर करियो त तव्हां क़यामत जे ॾींहुं अल्लाह पाक जी बारगाह में पेश करण जे लाइ नेक अमलनि जो केतिरो ज़ख़ीरो गॾु कयो आहे। यादि रखो अल्लाह पाक तव्हांजे अमलनि ऐं अहवालनि खे ॼाणे थो। तव्हांजो नंढे खां नंढो ऐं वॾे खां वॾो अमल उनखां ॻुझो न आहे। हिन आयत मां मालूम थियो त हिकु घड़ी गौरो फ़िक्र करणु तमामु घणे ज़िक्र करण खां बहितर आहे। पंहिंजे अमलनि जे बारे में सोचणु निहायत अफ़ज़ल अमल आहे ऐं इहो ई मुराक़बो आहे। ग़रीबनि जे आका ॿिन्ही जहाननि जे दाता सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पंहिंजे कम जे अंजाम ॾांहुं
नज़र करण जी नसीहत फरमाई त जॾहिं कंहिं कम जो इरादो करियो त उनजे अंजाम में गौर फिक्र करे वठो। जेकॾहिं अंजाम सुठो हुजे त करे वठो ऐं जेकॾहिं बुरो हुजे त उन खां परे रहो। प्यारा इस्लामी भाइरो, हींअर खां ई पंहिंजे अमलनि जो मुहासिबो करण जी कोशिश में लॻी वञणु घुरिजे ऐं रोज़ानो पंहिंजनि अमलनि जे बारे में गौर फिक्र करणु घुरिजे। जेको अमल आख़िरत जे नुक़सान जो सबबु बणिजे उनखे छॾे ॾियो ऐं जेको अमल आख़िरत जे लाइ नफ़े बख़्श हुजे उनखे अपनाए वठो। किथे ईअं न थिए जो असांखे इन ग़फ़लत जी हालत में मौत अची वञे ऐं असां वटि पछताइण खां सवाइ, पछताइण जे अहसास खां सवाइ ॿियो कुझु बि बाक़ी न रहे। उन वक़्त खां पहिरियां पंहिंजे गुनाहनि ते शर्मसार थी सची तौबा बि करे वठो, छो त सची तौबा जा खोड़ सारा फ़ाइदा आहिनि। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम आहे, इंसान जॾहिं पंहिंजे गुनाह जो एतिराफ़ कंदो आहे वरी तौबा कंदो आहे त अल्लाह पाक उनजी तौबा क़बूल फरमाईंदो आहे। हदीस कुदसी में आहे, अल्लाह पाक इरशाद फरमाए थो, ए मुंहिंजा बानो तव्हां सभु गुनाहगार आहियो सिवाय उनजे जंहिंखे मां सलामती अता कयां। पोइ तव्हां मां जेको इहो ॼाणे त मां बख़्शण ते क़ादिर आहियां, पोइ उन मूंखां माफ़ी घुरी त मां उनखे बख़्शे छॾींदुसि ऐं मूंखे कुझु परवाह न आहे। यादि रखो, असांजी इस्लाम में सभ खां वॾी रुकावट पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो न करणु आहे। जॾहिं त पंहिंजो मुहासिबो करण जे करे गुनाहनि खां बचणु आसान थींदो आहे, पंहिंजो मुहासिबो करण जे करे नेकियूं करणु आसान थी वेंदियूं आहिनि, पंहिंजो मुहासिबो करण जे करे हुकूकुल्लाह ऐं हुकूकुल इबाद यानी ॿारनि जे हक़नि जी पासदारी जो ज़हन बणिजंदो आहे। पंहिंजो मुहासिबो करण जे करे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा बेदार थींदो आहे। पंहिंजो मुहासिबो करण जे करे ज़ाहिर बातिन में निखार पैदा थींदो आहे। पंहिंजो मुहासिबो करण जे करे मौत खां पहिरियां मौत जी तयारी जो ज़हन बणिजंदो आहे। पंहिंजो मुहासिबो करण जे करे अल्लाह पाक जे नेक बाननि जे नक्शे कदम ते हलण जो ज़हन बणिजंदो आहे। पंहिंजो मुहासिबो करण जे करे चङियूं आदतूं पैदा थींदियूं आहिनि। पंहिंजो मुहासिबो करण जे करे बुरनि ख़सलतुनि बुरनि आदतुनि खां छुटकारे जो ज़हन बणिजंदो आहे। पंहिंजो मुहासिबो करण जे करे दुनिया में भी आसानियूं थींदियूं आहिनि ऐं आख़िरत भी मोचारी थी सघे थी। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नफ्स जे मुहासिबे जी तरगीब ॾियारी इरशाद फरमायो, ए इंसानो यादि रखो त तव्हां सुबुह शाम उन मौत ॾांहुं वधी रहिया आहियो जेको तव्हांजे अखियुनि खां लिकियल आहे, मख़फ़ी आहे। कोशिश कयो त तव्हांखे जॾहिं मौत अचे त तव्हां उन जे लाइ तयारु हुजो, पर तव्हां खां उहो तौफ़ीक़ ख़ुदाबंदी जे बिग़ैर न थी सघंदो। हिकु क़ौम ॿियनि जे मौत खे यादि रखियो पर पंहिंजे मौत खे विसारे वेठी, जीअं अल्लाह पाक तव्हांखे उन क़ौम जहिड़ो थियण खां मना फरमायो आहे। पोइ पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु सिपारे 28 सूरह हशर जी आयत नंबर 19 तिलावत फरमाई, जंहिंजो तर्जुमो कंज़ुल ईमान में कुझु हिन रीत आहे, ऐं उन्हनि वांगुरु न थियो जेकी अल्लाह खे विसारे वेठा, पोइ अल्लाह उन्हनि खे मुसीबत में विधो जो संदन वजूद खेनि यादि न रहिया, उहे ई फासिक आहिनि। पोइ फरमायाऊं, ए माण्हू, उहे माण्हू अॼु किथे आहिनि जिन खे तव्हां पंहिंजो भाउ चवंदा हुआ, उन्हनि जा अमल ख़तम थी विया ऐं हू उन ताईं पहुची विया जेको उन्हनि अॻिते मोकिलियो हो। किथे आहिनि उहे जाबिर हुक्मरान जिन कला ऐं उनजे चौधारी मज़बूत दीवारूं तामीर करायूं हुयूं, अॼु उहे पथरीली ज़मीन ऐं वारी जे दरनि में दफ़न थी चुका आहिनि। उहो अल्लाह पाक जो किताब आहे जंहिंजा अजाइबात फना नाहिन थींदा ऐं उनजो नूर घटि नाहे थींदो। तव्हां उनजे नूर सां पंहिंजो अॼु ईंदड़ ऊंदाही काल जे लाइ रोशन करियो। अल्लाह पाक जे किताब ऐं उनजे आकामनि मां नसीहत हासिल करियो, छो त अल्लाह पाक अहिड़ी क़ौम जी साराह फरमाई आहे जीअं सिपारे 17 सूरह अंबिया जी आयत नंबर 90 में इरशाद फरमायो वियो, जंहिंजो तर्जुमो कंज़ुल ईमान में कुझु हिन रीत आहे, बेशक उहे चङनि कमनि में जल्दी कंदा हुआ ऐं असांखे पुकारींदा हुआ उम्मीद ऐं ख़ौफ़ सां, ऐं असांजे दरबार में गिरियो ऐं ज़ारी कंदा आहिनि। त प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, जॾहिं नफ़्स गुनाहनि ते उभारे या नेक अमलनि जी बजावरी में कोताही कराए त उनखे खुली छूट न ॾियणु घुरिजे, बल्कि उनजी सज़ा मुक़ररु हुजे त जीअं हू ॿीहर सुस्ती न ॾियारे सघे। जीअं इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, जेकॾहिं नफ़्स कंहिं मुस्तहब
कम में सुस्ती करे थो या कंहिं वज़ीफ़े में कोताही करे थो त उनखे तनबी हिन तरह करे जो उन ते नफ़िलनि जो बार रखे, यानी कसरत सां नफ़िल पढ़े ऐं अल्लाह पाक जे लाइ अमल करण वारा हिन तरह अमल कंदा आहिनि जीअं हिकु भेरे हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नमाज़ असर कंहिं शरई उज़र सबबु रहिजी वई त उन्हनि पंहिंजी उहा ज़मीन सदको करे छॾी जंहिंजी क़ीमत 2 लख दिरहम हुई। अहिड़ी तरह हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जी जेकॾहिं कॾहिं जमात रहिजी वेंदी हुई त पाण सॼी राति इबादत में गुज़ारींदा हुआ। हिकु भेरे मगरिब नमाज में एतिरी देरि थी वई जो 2 तारा निकिरी आया त पाण 2 ग़ुलाम आज़ाद करे छॾियऊं। हज़रत सैयदना इब्न अबी रबिया रज़ी अल्लाह ताला खां फजर जूं 2 रकातूं रहिजी वयूं त उन्हनि हिकु ग़ुलाम आज़ाद कयो ऐं उन्हनि बुज़ुर्गनि मां बाज़ पंहिंजे नफ़्स ते 1 साल रोज़ा रखणु या पैदल हज करणु या पंहिंजो तमामु माल सदको करणु लाज़िम कंदा हुआ ऐं उहे ही तमामु कम नफ़्स जी शैतान खां हिफ़ाज़त ऐं आख़िरत जी नजात जे लाइ कंदा हुआ। ए रब के हबीब आओ, ए मेरे तबीब आओ, अच्छा ये गुनाहों का बीमार नहीं होता। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। तो प्यारा प्यारा ऐं मोहतरम इस्लामी भाइरो, हदीस सगोरन में भी रहमत आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खोड़ हंधनि ते अमलनि जो मुहासिबो करण जी तरगीब इरशाद फरमाई आहे। अचो कुझु फरामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ॿुधूं था। असांजे आका मदीने वारे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, अक़लमंद जे लाइ हिकु घड़ी अहिड़ी हुअणु घुरिजे जंहिंमें उहो पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करे। नबीन जे सरदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, उमूर आख़िरत यानी आख़िरत जे मामलात में घड़ी खन जे लाइ गौर ऐं फ़िक्र करणु 60 साल जी इबादत खां बहितर आहे। प्यारे आका असां ग़रीबनि जे दाता सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, समझदार उहो शख़्स आहे जेको पंहिंजो मुहासिबो करे ऐं आख़िरत जी बहितरी जे लाइ नेकियूं करे, ऐं अहमक उहो आहे जेको पंहिंजे नफ़्स जी ख़्वाहिशात जी पैरवी करे ऐं अल्लाह पाक खां आख़िरत जे इनाम जी उम्मीद रखे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, प्यारे आका ॿिन्ही जहाननि जे दाता सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा प्यारा प्यारा इरशाद असांखे पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करण जी तरगीब ॾियारीनि था त जेको मुहासिबो करे थो उहो समझदार आहे ऐं जेको नफ़्स जी पैरवी करे थो बेवकूफ़ आहे। असांखे पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो करणु घुरिजे। हज़रत सैयदना इमाम मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था, अमलनि जी कसरत, मिक़दार में ज़्यादती ऐं अमलनि में कमी जी सुञाणप जे लाइ जेको गौर कयो वेंदो आहे उनखे मुहासिबो चवंदा आहिनि। जेकॾहिं को पंहिंजे सॼे ॾींहं जे अमलनि खे साम्हूं रखे त जीअं उनखे कमी बेशी जो इल्मु थिए, इहो ई त मुहासिबो आहे। हज़रत सैयदना हसन बसरी रज़ी अल्लाह ताला अन्हु मुहासिबे नफ़्स जी वज़ाहत कंदे फरमाइनि था त मोमिन जे दिलि में ओचितो को पसंदीदा ख़्यालु पैदा थींदो आहे त मोमिन चवंदो आहे, ख़ुदा जो कसम तूं मूंखे घणो पसंदि आहीं, तूं मुंहिंजी ज़रूरत बि आहीं, पर अफ़सोस तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में हिकु रुकावट आहे। उहो चई मोमिन उन पसंदीदा ख़्याल खे छॾे ॾींदो आहे। उन जो नालो अमल खां पहिरियां मुहासिबो आहे। पोइ फरमायाऊं, बाज़ औक़ात मोमिन खां का ख़ता थी वेंदी आहे त उहो नफ़्स खे मुखातिब करे चवंदो आहे, छा सोचे ईअं कयो? ख़ुदा जो कसम अहिड़ी ख़ता में मुंहिंजो को उज़्र क़बूल नाहे कयो वेंदो। ख़ुदा जो कसम आईंदा इंशा अल्लाह कॾहिं अहिड़ी ख़ता न कंदुसि। प्यारा प्यारा ऐं मोहतरम इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ वजल शेख तरीक़त अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया नफ्स और शैतान जे धोखे ऐं फ़रेब खां बाख़बर रहण ऐं ख़ुद एहतिसाबी सेल्फ अकाउंटेबिलिटी जो हिकु वॾो ऐं आसान मेथड तरीक़ो हिन उम्मत खे अता फ़रमायो आहे, जंहिंखे मदनी इनामात ते अमल कंदे मुहासिबे जो नालो ॾिनो वियो आहे। ही मदनी इनामात गुनाहनि खां बचण जे तरीक़नि ते मुश्तमिल शरीयत ऐं तरीक़त जो जामे मजमू आहिनि, जेके इस्लामी भाइरनि जे लाइ 72 आहिनि।
मदनी इनामात ते अमल मां मुराद नफ्स जो मुहासिबो करण ऐं रोज़ानो इहो ॾिसणो आहे त मूं अॼु छा छा कयो। नेकी जा कम करे कुर्बे खुदाबंदी हासिल करण में कामयाब थियुसि या न। ऐं जेकॾहिं कॾहिं को शख़्स मुहासिबो कंदे पंहिंजे आमाल नामे में नेकिन जी कमी ऐं गुनाहनि जी ज़्यादती ॾिसे त उनखे घुर्जे त अल्लाह पाक खां डिॼे ऐं गुनाहनि खां तौबा कंदे नेकिन में कसरत जी कोशिशि करे, छो त गुनाह खां पोइ नेकी करण गुनाह खे मिटाईंदो आहे। अमीर अहले सुन्नत दामत बरकातुहुल आलिया मदनी इनामात ते अमल करण वारनि जे लाइ विलायत जी दुआ कंदे अल्लाह पाक जी बारगाह आली में दुआ कनि था, तू वली अपना बना ले उसको रब्बे लम यज़ल, तू वली अपना बना ले उसको रब्बे लम यज़ल, मदनी इनामात पर करता है जो कोई अमल। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, मदनी इनामात जे करे खोड़ इस्लामी भाइरनि खे कई बरकतूं हासिल थियूं आहिनि ऐं थी रहियूं आहिनि। पंजाब जे शहर फैसलाबाद जे आस पास रहण वारे हिकु इस्लामी भाउ जो 1.5 साल में को ॾींहुं अहिड़ो न गुज़रियो जो उन मुहासिबो न कयो हुजे। अल्हम्दुलिल्लाह मदनी इनामात ते अमल जी बरकत सां उनखे सूरह मुल्क ज़बानी यादि थी वई। अहिड़ी तरह हैदराबाद बाबुल इस्लाम सिंध जे हिकु इस्लामी भाउ खे रजबुल मुरजब सन 1426 हिजरी जे हिकु राति ख्वाब में सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ियारत जी अज़ीम सआदत हासिल थी। अॻिते ॿुधो, लब मुबारक चुरण लॻा ऐं रहमत जा गुल टिड़ण लॻा ऐं मिठा लफ़्ज़ कुझु हिन तरह सां मुरतब थियण लॻा, जेको हिन महीने रोज़ानो पाबंदीअ सां मदनी इनामात जे मुतालिक़ मुहासिबो कंदो, अल्लाह पाक उन जी मग़फ़िरत फरमाईंदो। मेरे तुम ख्वाब में आओ, मेरे घर रोशनी होगी, मेरी किस्मत जगा जाओ, इनायत ये बड़ी होगी। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम। दावत इस्लामी जी जो हिकिड़ो डिपार्टमेंट आहे IT डिपार्टमेंट, आशिकान रसूल जे लाइ हिकु निहायत ई उन्हनि प्यारो हिकिड़ो कमु कयो आहे। उहो छा आहे, अचो ॿुधूं था। दावत इस्लामी हिन जदीद दौर में तबलीग दीन यानी क़ुरान और सुन्नत जी दावत खे आम करण जे लाइ जदीद ज़रिया पिणु अपनाए रही आहे। इन सिलसिले तहत मदनी इनामात ऐप जे नाले सां हिकु एप्लीकेशन बनाई वई आहे। हिन ऐप खे इस्तेमालु करणु निहायत ई आसान आहे। हिन ऐप में 3 ज़बानुनि उर्दू, अंग्रेज़ी ऐं हिंदी जो एहतमाम कयो वियो आहे। हिन ऐप जी मदद सां रोज़ानो, हफ़्तेवार, माहवार, सालाना मदनी इनामात जो मुहासिबो करण सां गॾोगॾु कुफ़्ल मदीना कारकर्दगी बि शामिल करे सघिजे थी। माहाना कारकर्दगी ॾिसी ऐं फाइनल करे सघो था। पंहिंजी कारकर्दगी गूगल ड्राइव ते जमा बि कराए सघो था। उन खां अलावा बि कई अहम मालूमात आहे, उन करे अॼु ई पंहिंजी मोबाइल में इहा ऐप इंस्टॉल कयो ऐं हिन मां भरपूर फ़ाइदो हासिल कयो। जिन वटि एंड्रॉइड सेट आहे उन्हनि जी बारगाह में अर्ज़ु आहे त उहे मदनी इनामात लिखंदा त एप्लीकेशन अची वेंदी, उनखे इंस्टॉल कयो ऐं उन ते अमल जी कोशिशि कयो। प्यारा इस्लाम भाइरो, अॼोके दौर में माण्हुनि जी अक्सरियत पंहिंजे अमलनि जो मुहासिबो करण जे अमल खां परे आहे। असां पंहिंजे घर जे ख़र्च जो हिसाब किताब त पाबंदी सां रखूं था, पर पंहिंजे नफ़्स जे मुहासिबे जे लाइ तयारु न आहियूं। घर में केतिरो ख़र्च कयो ऐं छो कयो इहो त हिसाब वरितो वेंदो आहे, पर अॼु केतिरा बुरा अमल कया ऐं छो कया, नेकी छो न कई, हिन जो हिसाब न आहे वरितो वेंदो। यादि रखो, जहिड़ी तरह दुनियावी तरक़ी जो उसूल आहे त जेको इदारो ख़ुदि एहतिसाबी नाहे कंदो, कमी बेशी माइनस प्लस जो ख़्यालु नाहे रखंदो, उहो कॾहिं तरक़ी न करे सघंदो आहे। अहिड़ी तरह जेको शख़्स पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो नाहे कंदो, पंहिंजे अमलनि जी इस्लाह जे लाइ संजीदा थी कोशिशि नाहे कंदो, उहो बि पंहिंजे अमलनि में नेकियुनि जो इज़ाफ़ो नथो करे सघे। जहिड़ी तरह मुआशिरे में जेकॾहिं एहतिसाब जो अमल ख़तमु थी वञे त उते इंतिशार ऐं क़त्लो गारतगिरी आम थी वेंदो आहे। अहिड़ी तरह जेकॾहिं नफ़्स जो मुहासिबो न कयो वञे त इंसान गुनाहनि जे दलदल में गर्क थी पंहिंजी आख़िरत खे बि तबाह करे वेहंदो आहे। पंहिंजी आख़िरत संवारण जे लाइ असांखे पाण ई कोशिशि करणी पवंदी। इहो बहानो सुभाणे बरोज़ क़यामत असांजे लाइ असांखे कमु न ईंदो त मां त सुधरणु चाहींदो हुयुसि,
पर मुआशिरे जी बदअमली मूंखे सुधरण जो मौक़ो न ॾिनो। ऐं हिन दुनिया में बि उहा ॻाल्हि चई पंहिंजो ज़मीर मुतमिन नथो करे सघिजे त ॿिया बदिलजंदा त असां बि बदिलजंदासीं। असां पाण खे तब्दील करियूं, मुआशिरो ख़ुदि ब ख़ुदि तब्दील थी वेंदो। असां बदिलजंदासीं त कल्चर बदिलजंदो, असां बदिलजंदासीं त हालात बदिलजंदा, असां बदिलजंदासीं त कुझु न कुझु बदिलबो। असां ई नथा बदिलजूं त पोइ छा बदिलजंदो? असां बिगड़जंदा पिया वञूं ऐं चऊं इहो था त हालात सुधरी वञनि। इहो मुमकिन न आहे, उहो थिए ई नथो सघे। जेकॾहिं असां हालात खे बदिलणु चाहियूं था, माहौल खे बदिलणु चाहियूं था त पाण खे बदिलियो, पंहिंजे अंदर खे बदिलियो, पंहिंजे ॿाहिरि खे बदिलियो ऐं शरीयत खे पंहिंजे ज़ाहिरो बातिन ते नाफ़िज़ करियो। बदिलणो आहे त पंहिंजे हुलिये खे बदिलियो, बदिलणो आहे त खाइण जे अंदाज़ खे चेंज कयो, बदिलणो आहे त पंहिंजे घर जे माहौल खे चेंज कयो। कारोबारी ऐं ॾेती लेती जे मामलनि जो गौर सां जाइज़ो वठो त किथे को गैर शरई कमु त न पियो थिए। ऐं पंहिंजे मथे खे इमामे जे ताज सां सजायो, पंहिंजे निगाहनि खे बेपर्दगीनि खां बचाए उन ते शरीयत जो पर्दो नाफ़िज़ करे पंहिंजे अंदरि तब्दीली आणियो। माहौल अज़ ख़ुदि बदिलजंदो। असां पंहिंजो किरदारु बदिलियूं त माहौल बि बदिलजंदो। ऐं असांखे इहो न विसारणु घुरिजे त जेका क़ौम पंहिंजी हालत न बदिले उन जी हालत न बदिली वेंदी आहे। इहो ई सबबु आहे त अल्लाह वारा निहायत इस्तिक़ामत सां पंहिंजे अमलनि जो मुहासिबो कंदा हुआ ऐं हिन खां कंहिं सूरत में गफ़लत अख़्तियार न कंदा हुआ। हज़रत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, हिकु भेरे मूं हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खे फरमाए हिकु बाग़ जी दीवार जे वेझो ॾिठो त हू पंहिंजे नफ़्स खे फरमाए रहिया हुया, वाह माण्हू तोखे अमीरुल मोमिनीन चवनि था। पोइ आजिज़ी तौर फरमाइण लॻा, ऐं तूं आहीं जो अल्लाह पाक खां नथो ॾिजी। यादि रख, जेकर तो अल्लाह पाक जो ख़ौफ़ न रखियो त उन जे अज़ाब में गिरफ़्तार थी वेंदे। हिकु रिवायत में आहे त हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजो रोज़ानो एहतिसाब कंदा हुआ ऐं जॾहिं राति थींदी हुई त पंहिंजे पेर ते दुर्रो हणी फरमाईंदा हुआ, ॿुधा तो अॼु छा छा कयो आहे। इहो ई न बल्कि हिकु रिवायत में त एसि ताईं अचे थो त संदन वटि हिकु रजिस्टर हो जंहिंमें पाण पंहिंजा हफ़्तेवार अमल लिखंदा हुआ। पोइ हर जुमे जे ॾींहुं पंहिंजे अमलनि जो जाइज़ो वठंदा हुआ ऐं जंहिं अमल खे पंहिंजे गुमान में रिज़ाए इलाही जे लाइ न ॾिसंदा हुआ त पंहिंजो पाण खे दुर्रो हणी फरमाईंदा हुआ त तो इहो कमु छो कयो। प्यारा इस्लामी भाइरो, अमीरुल मोमिनीन फारूक आज़म जो शुमार अशरा मुबशरा में थिए थो, यानी उहे 10 खुशनसीब सहाबाए किराम जिन खे मालिक जन्नत व कौसर शफ़ीए महशर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उन्हनि जी ज़िंदगी में ई उन्हनि सहाबिन खे जन्नत जी बशारत अता फरमाई। उन्हनि में उमर फारूक आज़म जो भी शुमार थिए थो। नबी करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जा फैज़ याफ़्ता ऐं तरबियत याफ़्ता आहिनि, कामिल इल्म ऐं अमल वारा ऐं वक़्त जा अमीरुल मोमिनीन यानी मुसलमाननि जा ख़लीफ़ा हुअण बावजूद पाण पंहिंजे अमलनि जो मुहासिबो कंदा हुआ ऐं ख़ौफ़े ख़ुदा सबबु रोईंदा हुआ। अॼु असां माण्हू समूरे जा समूरा गुनाहनि में ग़र्क़ आहियूं, ॾींहुं राति गफ़लतुनि में गुज़री विया आहिनि, हमेशह रहण वारी ज़िंदगी खे विसारे हिन फ़ानी दुनिया जी ज़िंदगी जी मौज मस्ती में लॻी विया आहियूं। माल कमाइण जे चकर में असां अहिड़ा मगन थी विया आहियूं जो पंहिंजी पैदाइश जो हक़ीक़ी मक़सदु विसारे वेठा आहियूं। असांखे न मौत जी सख़्तियुनि जी परवाह आहे, न क़बर जी ऊंदाही जो थोरो बि ख़ौफ़। थोरो सोचियो त असां महशर जे मैदान जे सख़्तियुनि खे कीअं बर्दाश्त करे सघंदासीं। तंहिं करे भलाई इन में आहे त असां पंहिंजे अमलनि जो जाइज़ो वठूं ऐं नेक अमलनि जी कसरत करियूं, गुनाहनि खां परे रहूं ऐं नेक माण्हुनि जी सोहबत अपनायूं। तू बेहिसाब बख्श कहें बेशुमार जुर्म, देता हूँ वासिता तुझे शाहे हिजाज का। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, मकतबतुल मदीना जे रिसाले मक़सद हयात में हिकिड़ी शइ लिखियलु आहे। छा लिखियलु आहे? लिखियलु आहे त असांखे घुरिजे त असां ॾींहुं राति जो हिकु जदवल बणाए उन जे मुताबिक़ पंहिंजो मुहासिबो कंदा करियूं
त जीअं ख़ुदि एहतिसाबी जा आदी थी सघूं। पर यादि रखो, ख़ुदि एहतिसाबी जे लाइ अकेलाई ऐं ज़मीर जी अदालत जो हुअणु लाज़मी आहे। यानी असांजो ज़मीर इहो फ़ैसिलो करे त असां किथे बीठा आहियूं। थोरी देरि जे लाइ कंध झुकाए पंहिंजे पोइ ज़िंदगी जो एहतिसाब कयूं त किथां हलिया हुयासीं, अॼु किथे बीठा आहियूं। नफ़े में आहियूं या नुक़सान में वञी रहिया आहियूं। जेकॾहिं नफ़े में आहियूं त अल्लाह पाक जो शुक्र अदा करियूं। नफ़े मां मुराद हीअ आहे त ज़िंदगी नेकिन ऐं चङनि कमनि में गुज़री रही हुजे, नमाज़ रोज़े जी पाबंदी हुजे, रियाकारी, कूड़, ग़ीबत, चुगली, हसद, तकब्बुर, वाइदा खिलाफ़ी, वालिदैन जी नाफ़रमानी ऐं दिलि ॾुखाइण खां बचण सां गॾोगॾु ॿियनि अल्लाह पाक जे अहकामनि ते अमल कंदे गुज़री रही हुजे त नफ़े में आहियूं। पर जेकॾहिं उनजे उबतड़ ज़िंदगी जा लम्हा गुनाहनि ऐं फज़ूल कमनि में गुज़रिया हुजनि त सम्झो असां उन ज़िंदगी जे कारोबार में नुक़सान में वञी रहिया आहियूं। तंहिं करे जल्दी संभलिजी वञो ऐं तौबह करे अल्लाह पाक खे राज़ी करण वारनि कमनि में लॻी वञो। यादि रहे, दिलि में जॾहिं बि को ख़्यालु अचे त उन ते अमल करण जे बदिरां थोरो सोचियो त इहो ख़्यालु रिज़ाए ख़ुदाबंदी हासिल करण जो सबबु बणिजी सघे थो या न। जेकॾहिं उहो कुर्बे ख़ुदाबंदी जो सबबु बणिजी सघंदो हुजे त उन खां पहिरियां जो मौत अची वञे ऐं को नेकी जो कमु करण जो मौक़ो ई न मिले, उन नेक अमल ते जल्द अमल करे वठो, न त उनखे दिलि जी सख़्ती सां ख़तमु करे छॾियो। मता किथे उहो पुख़्तो न थी वञे, किथे उनजी नुहूसत अल्लाह पाक जी रहमत खां परे न करे छॾे। हज़रत सैयदना शेख अबू तालिब मक्की रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था त कुझु नेक अमल उमिरि में इज़ाफ़े ऐं बरकत जो सबबु बणिजंदा आहिनि। उन्हनि जे बारे में ॼाणे छॾियो त उमिरि में बरकत मां मुराद हीअ आहे त अवां पंहिंजी थोरी उमिरि में रिज़ाए रब्बुल अनाम जी ख़ातिर नेक अमल करे उहो मक़ाम मर्तबो माण्हुनि में कामयाब थी वञो जो ॿिया माण्हू डिघी उमिरि में बि पंहिंजी गफ़लत सबबु माणे न सघिया। अहिड़ी तरह 12 महीननि जे थोरे अरसे में अवां इल्मु ऐं अमल जे उन बुलंद मक़ाम ते फ़ाइज़ थी सघो था जंहिं मक़ाम ते को ॿियो शख़्स दीन खां दूरी जे करे 20 सालनि ताईं बि नथो पहुची सघे। अचो हिकु ॿिए अल्लाह जे नेक माने जो वाक़ियो ॿुधूं था त हू पंहिंजे नफ़्स जो मुहासिबो कीअं कंदो हो। हिकु भेरे हज़रत सिना इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह ताला अलैह खे अर्ज़ु कयो वियो, हुज़ूर कॾहिं त असां सां गॾु वेहंदा कयो त जीअं असां बि अव्हां जी मजलिस जी बरकत सां ऐं मलफूज़ात शरीफ़ सां फैज़ हासिल करियूं। इरशाद फरमायाऊं, मां हींअर 4 मामलनि में घणो मसरूफ़ आहियां। तवजो सां ॿुधण जी ॻाल्हि आहे, मां हींअर 4 मामलनि में घणो मसरूफ़ आहियां। जॾहिं उन्हनि खां फरागत माणिया त तव्हां वटि ज़रूरु वेहंदुसि। अर्ज़ु कयो वियो, ए अबू इसहाक़ उहे 4 कम कहिड़ा आहिनि? इरशाद फरमायाऊं, नंबर 1, जॾहिं मूंखे उहा घड़ी यादि ईंदी आहे त जॾहिं अल्लाह पाक हज़रत सैयदना आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम खां वाइदो वठी फरमायो हो त ही माण्हू जन्नत में वेंदा ऐं ही जहन्नम में। मूंखे इहा ॻणती आहे त मूंखे ख़बर न आहे त मां कहिड़े गुरोह मां आहियां। नंबर 2, अहिड़ी तरह जॾहिं नुतफ़ो माउ जे पेट में टिकंदो आहे ऐं उन में रूह फूकियो वेंदो आहे त मुअक्कल मलाइक अर्ज़ु कंदो आहे, या अल्लाह इहो नेक वक़्तु आहे या बदबख़्त। लिहाज़ा जॾहिं मूंखे इहा ॻाल्हि यादि ईंदी आहे त मां हिन फ़िक्र में मुब्तला थी वेंदो आहियां त ख़बर न आहे मुंहिंजे बारे में कहिड़ो जवाबु मिलियो हूंदो। नंबर 3, मौत जो मलाइक रूह कब्ज़ कंदे जॾहिं अल्लाह पाक खे अर्ज़ु कंदो आहे, ए मौला हिन जो रूह इस्लाम ते कब्ज़ कयां या कुफ़र ते, त इहो सोचे मूंखे इहो ख़ौफ़ ॾारे रहियो हूंदो आहे त ख़बर न आहे मूं बाबति कहिड़ो जवाबु मिलंदो। नंबर 4, क़यामत जे ॾींहुं जॾहिं परवरदिगार आलम इहो ऐलान फरमाईंदो, तर्जुमो कंज़ुल ईमान, ऐं अॼु जुदा थी वञो ए मुजरिमो। इहो यादि करे मूंखे उहो डपु वरितलु आहे त ख़बर न आहे अल्लाह पाक मूंखे कहिड़े गुरोह में शामिल कंदो। बसि ही उहे उमूर आहिनि, ही उहे कम आहिनि जिन मूंखे तव्हां सां गॾु वेहण ऐं ॻाल्हियूं करण खां रोके छॾियो आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो अवां त अल्लाह वारा बारगाह इलाही में पेशी ऐं हिसाब किताब जे मामले जे बारे में केतिरे क़दुरु ख़ौफ़ज़दा रहंदा हुया।
ऐं हर वक़्तु उनजी इहा कोशिशि रहंदी हुई त ए काश मां दुनिया मां ईमान सलामत खणी वञा। अलाह वारनि जे मुबारक किरदार सां असांजे लाइ सिखण जा बेशुमार मदनी गुल आहिनि त असांखे बि पंहिंजे ईमान जी सलामती जी फ़िक्र सां गॾु नजात ॾियारण वारनि अमलनि में लॻी वञणु घुरिजे। कंहिं बुज़ुर्ग पंहिंजे पुट खे फरमायो, सॼे ॾींहुं जेका बि ॻाल्हि ॿुधो या जेको कुझु ॾिसो ऐं जेको बि अमल करियो शाम जो मूंखे ॿुधाइजो। पोइ उन पुट शाम जे वक़्तु सॼे ॾींहं जे कमनि जी रिपोर्ट ॾिनी, पर बाद वारे ॾींहुं माज़रत करे छॾियईं, सोरी करे छॾियईं ऐं चयाईं, बाबा साईं जबल त मथे ते खणी सघां थो, पर सॼे ॾींहं जे अमलनि जी कारकर्दगी ॿुधाइण जी मूं में हिमत न आहे। हिन ते हुनजे वालिद फरमायो, पुट मां बि तोखे हिन कम जे लाइ मजबूर न कंदुसि, बल्कि मुंहिंजो तोखे पाबंद करणु उन करे हो जो तोखे इहा ख़बर पवे त जॾहिं तूं मुंहिंजे अॻियां हिकु ॾींहं जो हिसाब किताब बयान नथो करे सघी त पोइ सॼी ज़िंदगी जो हिसाब किताब अल्लाह पाक खे कहिड़ी तरह ॾींदे। हज़रत सैयदना अहनफ बिन कैस रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हिकु शागिर्द बयानु करे थो त मां संदनि जी मजलिस में सुबुह ताईं रहंदो हुउसि। हू राति जे अक्सर हिसे में निमाज़ पढ़ंदा ऐं दुआ घुरंदा हुया ऐं ॾीए वटि वञी उन ते आङुर रखंदा हुया एसि ताईं जो बाहि जी तपिश महसूसु थींदी हुई। पोइ पाण सां मुखातिब थी फरमाईंदा हुया, ए हुनैफ, अॼु तो फलाणो अमल छाजे लाइ कयो, अॼु तोखे फलाणे अमल ते कहिड़ी शइ उकसायो। यानी पंहिंजो मुआज़बो कंदा हुया त जेकॾहिं मुंहिंजे नफ़्स ग़लती कई हुजे त उनखे तनबीह थिए। उहो चिराग जो सेक जेको तमामु ई हल्की बाहि आहे, पोइ जॾहिं उहा बर्दाश्त लाइक़ु न आहे त पोइ जहन्नम जी भयानक बाहि सहण कीअं मुमकिन थी सघे थी। हज़रत सैयदना इमाम मोहम्मद बिन मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह हिन तरह जी हिकु ॿी हिकायत नक़ल फरमाई आहे। फरमाइनि था, हज़रत सैयदना मजमा नाले हिकु बुज़ुर्ग रहमतुल्लाह ताला अलैह हिकु भेरे मथे निगाह खईं। निगाह खयाऊं त हिकु छित ते मौजूदु कंहिं औरत ते नज़र अचानक पइजी वई। यकदम निगाह हेठि कई ऐं एतिरे क़दुरु शर्मसार थिया जो अहद करे वरिताऊं, पंहिंजो पाण सां वाइदो करे वरिताऊं, आईंदा कॾहिं बि मथे न निहारींदुसि। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, अवां ॾिठो असांजे इस्लाम जी कहिड़ी मदनी सोच हूंदी हुई जो ग़लती सां निगाह नामहरम ते पइजी वञे ऐं ओचितो निगाह पवण माफ़ हुअण जे बावजूद बि उन्हनि कॾहिं मथे न ॾिसण जो पको इरादो करे वरितो, यानी अखियुनि जो मुस्तक़िल कुफर मदीना लॻाए छॾियो। हज़रत सैयदना इब्राहिम बिन अदम रहमतुल्लाह ताला अलैह हिकु भेरे गुसल जे लाइ कंहिं गुसल खाने या हमाम में विया। हमाम जे मालिक संदन खे रोके ॾोकड़ पैसा तलब कया ऐं चयाईं, जेकॾहिं हींअर पैसा न ॾींदो, ॾोकड़ न ॾींदो, दिरहम न ॾींदो त दाख़िल थियणु न ॾींदुसि। उनजो इहो चवणु हो जो पाण रड़ियूं करे रोअणु शुरू करे ॾिनऊं। हमाम वारो परेशान थी अर्ज़ु करणु लॻो, जेकॾहिं अव्हां वटि दिरहम न आहे त का ॻाल्हि न आहे, अव्हां बिना पैसनि जो गुसल करे वठो। पाण फरमायो, मां इन करे न पियो रहां त अव्हां मूंखे रोके छॾियो आहे, बल्कि मूंखे त हिन ॻाल्हि उणवारियो आहे त अॼु दिरहम दीनार पैसा न हुअण जे करे अॼु मूंखे अहिड़े हमाम में वञण खां रोकियो वियो आहे जंहिंमें नेकोकार ऐं बदकार गुनहगार सभई वेंजनि था। हाय, जेकॾहिं नेकियूं न हुजनि सबबु सुभाणे मूंखे उन जन्नत खां रोकियो वियो जेका सिर्फ़ु नेकनि जो मक़ाम आहे, त मुंहिंजो छा थींदो। प्यारा इस्लाम भाइरो, गौर कयो, असांजे बुज़ुर्ग सगोरनि जे दिलनि में ख़ौफ़ ख़ुदा केतिरे क़दुरु हूंदो हो जो हिकु दुनियावी मामिलो बि उन्हनि खे आख़िरत जी यादि ॾियारींदो हो ऐं हू ख़ौफ़ ख़ुदा सबबु ॾकणु लॻंदा हुया, जॾहिं त हिकु असां आहियूं जो खजंदड़ जनाज़ा बि असांखे आख़िरत जी यादि नथा ॾियारीनि। हिकु उहे बुज़ुर्गानी दीन हुया जेकी कंहिं ॿार जी नसीहत खे पाण जे लाइ लाज़मी करे वठंदा हुया, पर असां कंहिं नसीहत करण वारे जे ॻाल्हियुनि ते बि ध्यानु नथा ॾियूं। उहे बुरा कम ॾिसंदा हुया त उन्हनि खां बि इबरत वठंदा हुया, जॾहिं त असांजो मामिलो हिन जो उबतड़ आहे। असांजा असलाफ नेकियुनि जे कसरत जे बावजूदि पाण खे गुनहगार तसवुर कंदा हुया ऐं अल्लाह पाक जे बारगाह में नेकी जी तौफ़ीक़ मिलण जी दुआऊं घुरंदा हुया। पर असां आहियूं जो नेकियूं त कुझु बि नथा कयूं,
पर पोइ बि पंहिंजे पाण खे इस्लाह खां बेनियाज़ सम्झूं था। अल्लाह पाक जा नेक बाना नेकियूं करण बावजूदि अल्लाह पाक खां डिॼंदा हुआ, बल्कि पंहिंजे नफ़्स खे नेकी ॾांहुं आणण जे लाइ सख़्ती सां पंहिंजो मुहासिबो कंदा हुआ। अचो हिकु असांजे गुज़रंदड़ ॾींहं राति जी गफ़लत ऐं सुस्ती तां पर्दो खणण वारी हिकु हिकायत ॿुधूं था। हज़रत सीना इमाम मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह निकल कनि था त हज़रत सीना इब्न सिम्मा रहमतुल्लाह ताला अलैह हिकु भेरे पंहिंजो मुहासिबो कंदे पंहिंजी उमिरि शुमार कई त उहा तक़रीबन 60 साल थी। घणा साल थी? 60 साल थी। उन 60 सालनि खे 12 सां ज़रब ॾियण ते 720 महीना थिया। 720 खे मज़ीद 30 सां ज़रब ॾियण सां हासिल ज़रब 21,600 आयो, जेको सनन मुबारक उमिरि जा ॾींहं हुया। पोइ पंहिंजो पाण सां मुखातिब थी फरमाइण लॻा, जेकॾहिं मूंखां रोज़ानो हिकु गुनाह बि सरज़द थियो हुजे, असांखे बि गौर करणु घुरिजे, जेकॾहिं मूंखां रोज़ानो सिर्फ़ु हिकु गुनाह बि सरज़द थियो हुजे त हींअर ताईं 21,600 गुनाह थी चुका आहिनि। जॾहिं त हिन मुद्दत में अहिड़ा ॾींहं बि हूंदा, अहिड़ा ॾींहं बि शामिल हूंदा जिन में हिकु ॾींहं में 1,000 ताईं बि गुनाह थिया हूंदा। उहो चवण हो जो ख़ौफ़े ख़ुदा खां ॾकण लॻा। पोइ ओचितो हिकु रड़ सां सनन वाता निकिरी फ़ज़ा में गुम थी वई ऐं पाण ज़मीन ते तशरीफ़ खणी आया, यानी किरी पिया। पोइ ॾिठो वियो त संदन रूह जिस्म खां जुदा थी चुको हो। हज़रत सीना उतबतुल गुलाम रहमतुल्लाह ताला अलैह जी इबादत ऐं रियाज़त जो इहो आलम हो जो 40 साल ताईं इशा जे वुज़ू सां फज्र जी नमाज़ पढ़ी। 40 साल इशा जे वुज़ू सां फज्र जी नमाज़ पढ़ी। हिकु भेरे हिकु हंधा संदन गुज़र थियो, हिकिड़े हंधा लंघिया, पाण बेहोश थी विया। जॾहिं होश आयो त फरमायाऊं, ही उहो हंध आहे जिते मूंखां नंढी उमिरि में गुनाह थियो। प्यारा इस्लाम भाइरो ॿुधो अवां, अल्लाह वारा कहिड़े नमूने पंहिंजो मुहासिबो कंदा हुया, उन्हनि जो अंदाज़ केतिरो आला हो। हर दम नेकी में मसरूफ़ रहण जे बावजूदि पंहिंजो पाण खे गुनाहगार तसवुरु कंदा हुया। जॾहिं त उन्हनि जो शान त इहो आहे जो उहे मुस्तहबात जे छॾण खे बि पाण लाइ बुराइनि खे में शुमार कंदा हुया, नफ़ली इबादतुनि में कमी खे बि जुर्म तसवुरु कंदा हुया ऐं नंढपिण जी ख़ता खे बि गुनाह शुमार कंदा हुया, जॾहिं त नाबालिगी जा गुनाह शुमार न आहिनि कया वेंदा। त प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, उन अल्लाह वारनि जी ज़िंदगी मां असांखे बि इहो दर्स मिले थो त असां बि नेकियूं करे उन्हनि खे विसारे छॾियूं ऐं गुनाह थी वञनि त उन्हनि खे यादि रखूं ऐं पंहिंजे इस्लाह जे लाइ उन्हनि ते सख़्ती सां पंहिंजो मुहासिबो कंदा रहूं, बल्कि नेक अमलनि में कमी ते बि पंहिंजे पाण खे तंबीह कंदा रहूं ऐं हर घड़ी पाण खे अल्लाह वाहिद क़हार जे कहरो गज़ब खां डिॼारींदा रहूं। त प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, नियत कयूं था त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल मदनी इनामात ते अमल कंदे पंहिंजे आख़िरत जे लाइ गौर फ़िक्र कंदासीं ऐं मुहासिबो कंदासीं। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि।